खाबीदुर जे इनकलाबी अगुवान ऐं पोरेतन जी दोस्त कामरेड जाम साकी के बेटा पेश करण लाइ पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन पारां पीएमए हाउस कराची में तकरीब कोठाई वई। तकरीब में डॉक्टर जब्बार खटक, डॉक्टर जयपाल, यूनिस मर, डॉक्टर निसार अली शाह, पीपी अगुवान रियाज़ लुंड ऐं कामरेड जाम साकी जे फर्जंद सज्जाद जाम समेत लेखकनि, समाजी अगुवाननि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि शिरकत कई। जन कामरेड जाम साकी खे लफ़्ज़नि जी भेटा ॾींदे चयो त कामरेड जाम साकी बराबरी ऐं सरासरी वारे नज़रिये ते हली मुआशिरे जे पीढ़ियल माण्हुनि जो आवाज़ बणियो। हुन पंहिंजी जिदोजहद सिंध जी मादर इल्मी सिंध यूनिवर्सिटी खां कई, जंहिंखां पोइ पूरे मुल्क में सोशलिज़म जो पैगाम ॾिनो। 15 सालनि खां वधीक हू जेल में रहियो ऐं इहो बि हुनखे एज़ाज़ हो त बेनज़ीर साहिबा बि हुनजी जेका विटनेस रही हुई। त हिन जे करे त पाकिस्तान में जेका शुरूआती तहरीक आहे ऐं पाकिस्तान ठाहिण में बि कम्युनिस्ट पार्टी किरदारु अदा कयो। को इहो दौरु बि हुयो जंहिंमें ॾाढी रखे रूपोश हुयो, अंडरग्राउंड हो ऐं बाज़ार कंहिंखे बि यानी इहा ख़बर न पवंदी हुई त केरु आहे। हीअ हमेशह टाइम ॾींदो हो, उन टाइम ते एग्ज़ैक्टली पहुची वेंदो उन खां 5 मिनट पोइ। उहो जेको जंहिंखे टाइम ॾींदो हुयो उहो ख़ुदि बि वेठो निहारींदो हो त कामरेड जाम साकी किथे आहे, अञा ताईं न पतो आहे। पोइ चवंदो हो दादा मां 10 मिंटनि खां तुंहिंजे भरिसां ई वेठो आहियां, मां ई आहियां। जेके इस्तेसाली या ज़ालिम कुवतूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ सॼी उमिरि जंग कंदो रहियो ऐं विढ़ंदो रहियो ऐं उन ते उनखे हिन वक़्तु बि फ़ख़ुरु हुयो ऐं हुनजो ख़्यालु हो त मूं जेकी कुझु सम्झो सही सम्झो उहो कयो ऐं उहो सही आहे। ऐं जेकॾहिं वरी बि मूंखे को जनमु मिलियो त उन में इहो ई माण्हुनि जे हक़नि जी जेका वेड़ आहे जेकॾहिं हासिलु न थियल हूंदा त वरी वेड़ कबी। जेल जे सलाख़ुनि जे परे पासे ॾिठोसींसि, सो उन करे त तमामु घटि मुलाक़ातूं आहिनि ऐं जेको आहे सो इहो आहे। हुन जी जदोजहद जेका आहे ॾाढी अज़ीम हुई ऐं समाजी इंसाफ़ ते ॿधल निज़ाम खे क़ाइमु करण जी हुन जी जदोजहद हुई। ऐं उन जी जदोजहद को साल 2 साल या 5 साल ते मुहित कोन्हे, पर उहो जेको आहे सो 4 ॾहाका जेको आहे हुन जी जदोजहद रही आहे, बल्कि उन खां बि मथे। तकरीब में वेठल माण्हुनि जो वधीक चवणु हो त जाम साकी उहो वणु हो जेको ततल उस ते पाण सड़ी मज़लूम माण्हुनि खे छांव ॾिनी। तकरीब में शरीक माण्हुनि जो चवणु आहे त कामरेड जाम साकी लेनिन ऐं मार्क्स जे नज़रिये ते हली करे जागीरदारी ख़िलाफ़ आवाज़ उथारींदे घणी तकलीफ़ूं पिणु सटियूं। कैमरामैन कलीम खोखर सां गॾु अब्दुल्ला सोलंगी, डी न्यूज़, कराची।